हथियार हुआ पुराने दौर में। हाँ भी जदीद हथियार आहिनि ते दौर में ही माना जदीद हथियार हुआ। ही बंदूक डबल बैरल नंढी ऐं हीअ वन बैरल बंदूक हीअ भी वन बैरल। हीअ त वॾी बंदूक आहे उनजे दौर जा सुठा हथियार मुग़ल जे दौर जा हथियार आहिनि। हीअ डबल बैरल बंदूक आहे। हीअ मुंहुं भरी बंदूक हथियार हुयूं। हे साईं हो तीर ही कमान हिन में जी तीर ठका कराईंदा हाणे दुश्मन खे वियो। ऐं हीअ आहे नंढा पिस्तौल कारतूसी पिस्तौल जेके हूंदा हुआ। ऐं हीअ नंढा खंजर जेके ज़हर सां ठहियल हूंदा। हाणे त अॻिलो बचे ई न कैंसर थी वञनि हिनखे तमामु ज़हरीलो पाणी ॾींदा हुआ लोहार जेके सॼो ईंदो आहे कृष्ण नाग। हीअ साईं पथर पुराणे दौर जा ठहियल रिलीफ ऑफ कृष्णा सेटिफाइड बफेलो मेल लायन। बहरहाल तमामु माना जदीद तलवारूं अॻे हथियार हुया। तलवारनि जो वरी जेको जहिड़ो हुयो न तमामु ॾुखियो हुयो उन बहादुरी खपंदी ताक़त। हाणे त जदीद हथियार आहिनि हाणे गोली त वई आर्मरी मुगल ऐं मुगलनि जा हथियार तलवारूं। हे साईं ढाल सीने ते पाईंदा उहो ई आहे मां असांजे बचाव जे लाइ हीअ हथ में जलींदा हीअं करे पोइ तलवार लाणे पोइ हीअ हथ में जले तलवार खे हटाईंदा। ज़र बाज़ बंदा ज़र हीअं हूंदी। बहरहाल पुराणे दौर में वेण जंगियूं ॾाढियूं ॾुखियूं हुयूं। हाणे त जदीद हथियार आहिनि राह वञी लॻी पई आहे न साईं। हा ॿुधायो।